अस्सलाम वालेकुम दोस्तों, रोड गिरास के बारे में काफ़ी वीडियोज़ मूं ठाहियूं आहिनि। हाणे ही रोड गिरास जो ॿिज आहे, मतिलबु ही फ़सुलु जेको आहे ही ॿिज ते आहे। हाणे एक्चुअली छा आहे त ॾिसो, असांखे शयूं सम्झणियूं आहिनि। आबादगार चवनि था हिन जी पैदावार जे बारे में पुछा कनि था, या हिन जे बारे में रोड गिरास जे बारे में पुछा कनि था। असांखे जेका इंफॉर्मेशन हूंदी आहे असां तव्हां सां शेयर कंदा आहियूं। अदरवाइज़ किथां न किथां इंफॉर्मेशन शेयर करे असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। हाँ ॾिसो, जेसीं ताईं असां कंहिं सिलसिले खे कंहिं सिस्टम खे सम्झंदासीं न, तेसीं ताईं असां जेको आहे तव्हांखे ग़लति इंफॉर्मेशन न ॾींदासीं। असां कोशिशि कंदा आहियूं त असां अहिड़ी का वीडियो ठाहियूं जंहिं ते जेकॾहिं वीडियो असांजी वायरल थिए त आबादगार अचनि, उन्हनि खे आबादगारनि खे सवालनि जा जवाब ॾियनि। हीअ हाणे मुंहिंजे ख़्याल में जेको आहे ॿिज ते आहे। हिन जो ॿिज तमामु घणो कॉस्टली आहे ऐं रोड गिरास जी पैदावार या रोड गिरास जो जेको आहे फ़ाइदो उन्हनि आबादगारनि खे थींदो जेके आबादगार मतिलबु हिन जी घटि में घटि 10-15-20 एकड़ थिया आहिनि, माना काहींदा त उन्हनि खे फ़ाइदो थींदो। हिन मां हिकिड़ो दफ़ो तव्हां फ़सुलु लॻाईंदो त हिन जो जेको आहे तव्हांखे ईअं सम्झो 4-5 दफ़ा वरी 5-6 दफ़ा हलंदो हिन जो फ़सुलु। पोइ हिन खे यूरिया जी ज़रूरत हूंदी आहे ऐं पाणी जी ज़रूरत हूंदी आहे। हीअ एक्सपोर्ट थींदो आहे। हिन खे माल मुख़्तलिफ़ असांजा जानवर खाईंदा आहिनि, पर एक्सपोर्ट जेके घोड़ा उठ या ॿाहिरि जेके ॿकरियूं आहिनि या ॿाहिरि जेके मतिलबु आहिनि असांजा जानवर मेहूं गऊं आहिनि, मिसाल दुबई थी वियो, सऊदी थी वियो, या अहिड़ा मुल्क आहिनि जिन ते मतिलबु आबादी जिन ते गिरासिस जी आबादी घटि आहे। सो तव्हां कोशिशि कयो त इंफॉर्मेशन सही कलेक्ट करे पोइ जेको आहे अॻिते हिन जी पोखी कयो, हिन जी फार्मिंग कयो, हिन जी जेको आहे प्रोडक्शन वधायो। मां तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, हिन जो जेको ॿिज आहे माना क्वालिटी ॿिज हूंदो 6 खां 8 किलो आहे। पर जेकॾहिं इहो असांजी इंफॉर्मेशन ग़लति हुजे त को आबादगार इन जी तस्दीक करे, इन जी सही करे ॿुधाए जेके हिकाईंदा आहिनि। असां वटि हिकिड़ो सिलसिलो जुड़ियो आहे, आबादगार असां सां आया आहिनि राब्ते में, जिन असांखे चयो आहे त असां क्वालिटी ॿिज तव्हांखे ॾींदासीं। ॾिसो, असांजे पेज तां, असांजे प्लेटफॉर्म तां कंहिं बि आबादगार सां को धोखो थी वेंदो, असांखे उन जो पछताव थींदो। असां चऊं था जेकॾहिं असां आबादगारनि जी ख़ैर ख़्वाही कयूं त सुठे नमूने सां कयूं, असां तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियूं। हाणे हिन जी तव्हांखे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे तव्हां शेयर कजो, जीअं रोड गिरास जा फार्मिंग करण वारा, रोड गिरास काहींदड़ आबादगार ईंदा, उहे असांखे सही मालूमात ॾींदा। हिन जे बारे में तव्हांखे जेके सुवाल हूंदा, पोखी जो टाइम, ॿनी हिन जे लाइ सुठी हुजे। ॿनी जेकॾहिं कसी हूंदी त उहो हिन ते ई ज़्यादा पैदावार कोन ॾींदो, हिन जे लाइ तमामु सुठी ॿनी हुजे। हाणे हीअ जेकॾहिं मिसाल तव्हां ॾिसो था, हीअ सुठी ॿनी ते लॻल आहे ऐं हिन जो जेको आहे पैदावार सुठी खणंदा। हिन जे लाइ मशीनरी छा आहे जो हीअ माना सुकाईंदा आहिनि या हिन खे मिक्स कंदा आहिनि, बिल्कुलु ॿूरो कंदा आहिनि, पोइ हिन जा ब्लॉक ठहंदा आहिनि। ब्लॉक जेके आहिनि पोइ मतिलबु एक्सपोर्ट थींदा आहिनि, उहे ट्रांसपोर्ट वग़ैरह करण में आसानी थींदी आहे। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। ऐं हीअ तव्हांजे इंफॉर्मेशन जे लाइ, तव्हांखे इंफॉर्मेशन हुजे हिन ते कमेंट्स कजो, असांखे बि ॿुधाइजो। असां ॾिसो, हीअ चैनल असांजो, हीअ पेज असांजो जेको आहे 2 वे कम्युनिकेशन आहे। हिकिड़ो तरफ़ जी कम्युनिकेशन कोन्हे। कुझु असां तव्हां खां सिखंदासीं, कुझु असां तव्हांखे सेखारींदासीं। जेकॾहिं असांखे मतिलबु असां आबादगारनि जा सुवाल हूंदा आहिनि, असांखे इंफॉर्मेशन न हूंदी आहे, उन्हनि खे असां चवंदा आहियूं त इंशाअल्लाह ताला नेक्स्ट टाइम तव्हांखे इंफॉर्मेशन कलेक्ट करे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। तव्हांजा जेके सुवाल हुजनि लिखो ऐं ॿिया आबादगारनि ते सुवालनि जा जवाब ॾींदा त उन्हनि जी महिरबानी थींदी। असां हिक ॿिए जी हेल्प बि कंदासीं, असां हिक ॿिए जो जेको आहे ख़ैर ख़्वाही बि कंदासीं। इंशाअल्लाह ताला ॿिज जे हवाले सां तव्हांखे क्वालिटी सीड असां प्रोवाइड करे ॾींदासीं। इहो असां ज़िम्मेवार कंहिं आबादगार खां वठी करे, हिन जो हूंदो आहे सिलेक्टेड ॿिज, हिन जो हाइब्रिड वग़ैरह मुंहिंजे ख़्याल में कोन हूंदो आहे। वरी बि जेकॾहिं कंहिं आबादगार खे इंफॉर्मेशन हुजे ज़रूरु ॿुधाए। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।